नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है अपडेट कनाल तो तहरीक इंसाफ पार्टी ज़ाब्तनि जी भञकड़ी ऐं सेनेट चूंडनि में वोट न ॾियण तां ॿिनि MPs खे पार्टी मां नेकाली ॾेई छॾी आहे। अपडेट कनालू अहम ख़बर है त तहरीक इंसाफ पार्टी ज़ाब्तनि जी भञकड़ी ऐं सेनेट चूंडनि में वोट न ॾियण तां पंहिंजे ॿिनि MPs खे पार्टी मां नेकाली ॾेई छॾी आहे। बिल्कुल नाज़रीन, तहरीक इंसाफ असलम अबड़ो ऐं शहरियार शहर जी पार्टी मेंबरशिप ख़त्म करे छॾी आहे। अहम ख़बर आवां ताईं पहुचाई पिया। तहरीक इंसाफ पार्टी ज़ाब्तनि जी भञकड़ी ऐं सेनेट चूंडुनि में वोट न ॾियण तां ॿिनि MPs खे पार्टी मां निकाले ॾेई छॾी आहे। तहरीक इंसाफ जे असलम अबड़ो ऐं शहरियार शहर जी पार्टी मेंबरशिप ख़त्म कई वई आहे। अपडेट कंदालू ज़िक्र कंदालू त तहरीक इंसाफ पार्टी ज़ाब्तनि जी भञकड़ी ऐं सेनेट चूंडुनि में वोट न ॾियण तां पंहिंजे ॿिनि MPs खे पार्टी मां नेकाली ॾेई छॾी आहे। तहरीक इंसाफ असलम अबड़ो ऐं शहरियार शहर जी पार्टी मेंबरशिप ख़त्म करे छॾी आहे। एक दफ़ो ॿीहर अपडेट कंदालू त तहरीक इंसाफ पार्टी ज़ाब्तनि जी भञकड़ी ऐं सेनेट चूंडुनि में वोट न ॾियण तां पंहिंजे ॿिनि MPs खे पार्टी मां नेकाली ॾेई छॾी आहे। ख़बर आवां ताईं पहुचाई पिया। तहरीक इंसाफ पार्टी ज़ाब्तनि जी भञकड़ी ऐं सेनेट चूंडुनि में वोट न ॾियण तां ॿिनि MPs खे पार्टी मां निकाली ॾेई छॾी आहे। तहरीक इंसाफ जे असलम अबड़ो ऐं शहरियार शहर जी पार्टी मेंबरशिप ख़त्म कई वई आहे।